इन जो मतलब त इन बाज़ जा पर पटड़ा ही पवंदा। सालार खान तू मुझे आडो मख जेतरी हैसियत न तो रखी। अरे सवड़ा मां तो समझावो तो तां जे अखियुनि ते रव चढ़ी वियो आहे। तव्हां कॾहिं बि कदम वठी सालार खान जो भाउ तव्हांजे भाउ जो कातिल आहे ऐं तव्हां बि टीप खाई आया आहियो। छा तव्हां को इहो विसरी वियो? तू सही तो चवी दादा न। माण्हू मुझे शराफत के मुझी बुज़दिली था समझनि। लगे तो दुनिया के अख ॾेखारणी पवंदी। दुनिया वारनि की अहिड़ियूं अखियूं ॾेखारियो जो हाशिम जो नालो ॿुधी फिलहाल माण्हू माम में अची वञे। आख़िर चवे छा तो सालार? सालार खां घणो सालार जा वाठा था ॻणाइनि। वाठा ई वठजंदा आहिनि, गोहर ई वठ नथो ॾिए। इहो गोहर ऐं वरियाम पाण खे अलाए छा था सम्झनि। ऐं सालार खान बि इन्हनि किलनि ते थो वञे। सभ खां पहिरीं उहे किला ई पटे मैदान करे छॾिजे। सालार खान अकेलो थींदो त होश ठिकाणे अची वेंदसि। पहिरियां गोहर ऐं पोइ वरियाम ते बाहि छंडबी। मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे रेस। वण खे किराइण खां पहिरियों इहे टारियूं वढे छॾिजनि। ठीकु आहे दादा न, मां कयां थो सूबेदार खे फ़ोन त विझे गोहर ऐं वरियाम खे काठ में। न रेस न, तकड़ न बाबला। पहिरियों मां हुननि जा मथां फाड़ींदुसि, पोइ भले तव्हां हुननि खे काठ में विझो। त पोइ देर न कर दादा न। सालार खान खे इहो टेलर तकिड़ो ॾेखारे छॾ। अच्छा त ही मसलो आहे। मां बि सोचां त रात जो कहिड़ा था फ़ैसला कनि। औरत कॾहिं कंहिं सां खिली ॻाल्हाए त कारी, ऐं मर्द सॼी सॼी रात रंग रलियूं मल्हाए त सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।